नती बाराबाद रोड ते तेज़ रफ्तार सुजुकी ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी, जंहिंजे नतीजे में हिकु फौत 3 ज़ख़्मी थी पिया। ख़बर मूजिबि बाराबाद लखपरवा मोड़ी वटि मोटरसाइकिल ऐं सुजुकी तेज़ रफ्तार टक्कर थी वियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार धीमो पोली फौत थी वियो, जॾहिं त रोड हादसे जे नतीजे में 3 ज़ख़्मी अख्तर मीर 12 अलाम 12 पोली ज़ख़्मी थी पिया, जिन खे दिलि अस्पताल जाती पहुचायो वियो। ज़ख़्मी खे तबे इमदाद ॾियण खां पोइ छठो रेफर कयो वियो ऐं जॾहिं त लाश जी ज़रूरी कार्रवाई करण बैदि वारसनि हवाले कयो वियो। लाश घर ते बेचण में किराम मची वियो। शाइन न्यूज़ आबिद हुसैन शाह जाती।